दोस्तों ऐं साथियों हक़ मौजूद जी एस एम जीए असांजो सिंधु दरिया जीअं न असांजा ईंदड़ नसुल। दोस्तों अॼो की वीडियो बनाइण जो हिकु तमामु हुन जे पोयां हिकु अहम सबबु आहे त मूं महसूसु कयो कल्ह टियों ॾींहं खां वठी त यूट्यूब स्टूडियो ते जेकी ट्रेंडिंग लाइन आहे उन ते ई कॉमर्स जी धुम मची पई आहे। मूं सोचियो ऐं सम्झो त जेको स्पेस आहे असांजे सिंधी समाज जे अंदरि ई कॉमर्स ॾे लाॾो न आहे, यूट्यूब ते अर्निंग करण जे लाइ असांखे लाॾो न आहे, असां डिग्रियूं खणी भटकंदा वठूं था। सो घणी इन तफ़सील में वञण जे बजाए अचूं था पंहिंजे मौज़ू ते त ई कॉमर्स माना जदीद दौर में अम्ही जेको आहे पंहिंजी मोबाइल कंप्यूटर टैबलेट जे ज़रिए लैपटॉप जे ज़रिए तव्हां घर वेही पंहिंजे कमरे में वेही बिना दुकान भाड़े ते वठी करे कारोबार करे सघो आहे। इवन इन में मां अॻियां हली अव्हांखे एक्सप्लेन कंदुसि ॿ मेथड जेके हिकिड़ो जंहिंमें तव्हांखे इन्वेस्ट जी ज़रूरत न आहे। इन्वेस्ट हूंदो तव्हांजो टाइम ऐं तव्हांजी महिनत। जेतिरो तव्हां उनखे टाइम ऐं महिनत ॾींदो अव्हांखे बिना पैसनि जी सीड़पकारी जे उन में अव्हांजो अजूरो मिलंदो ऐं टारगेट्स जेकॾहिं तव्हां अचीव कंदव त उन ई मंझि अव्हांखे एक्स्ट्रा रिवार्ड्स मिलंदा। सो सभ खां पहिरीं अव्हांजे आॾो इहा ॻाल्हि रखंदुसि त हीअ वीडियो वधि खां वधि शेयर कयो। असांजे इन सिंधी का डिजिटल जेको इहा सेन खणी निकितो आहे त सिंध में असां हिकिड़ो जदीद इनकलाब बर्पा कंदासीं जेको जदीद मीडिया जे टूल्स यूट्यूब्स खां मींदे एक्स ट्विटर वेबसाइटुनि जी बुनियाद ते आहे। हाणे इहो आहे त वेबसाइट जे लाइ हाणे असांखे कंहिं बि जेको आहे इदारे में ज़रूरी आहे अकेडमिक तालीम खां डिनाए नथा कयूं, पर जेकॾहिं असीं सेल्फ बुनियादनि ते सेल्फ रिसर्च बुनियादनि ते असां जेकॾहिं इहा शइ कयूं था इहा शइ नामुमकिन कोन्हे। ऐं हिन वीडियो जे ज़रिए अव्हांखे ई कॉमर्स जे लाइ ॿ शयूं ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरीं अव्हांखे वरी ॿीहर निंड कयां थो त असांजे हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, सिंधी समाज जे अंदरि मुख़्तलिफ़ ग्रुप्स में सब्सक्राइब ऐं घंटी जो बटण ज़रूरु दॿायो। हाणे हलूं था बिना कंहिं देरि जे पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़। त मूं अॼु ॿ मेथड तव्हां सां ज़िक्र करण जे लाइ आहिनि। हिकिड़ो आहे मरकज़ ऐप। मरकज़ ऐप तव्हां वञी डाउनलोड कयो, उन ते पंहिंजो प्रोफाइल ठाहियो ऐं उते तव्हांखे डैशबोर्ड ते मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जा मुख़्तलिफ़ सामान मिली वेंदा। तव्हां उनखे हेठि प्लेस जो ऑडर आहे, तमामु ईज़ी आहे, उहो पाण ई शो थींदो तव्हांखे स्क्रीन ते। उनखे कयो, तव्हांजे मथे खाॿी कुंड ते हिकु बैग छापियलु हूंदो, उन में बैग में हलियो वेंदो। पर उन खां पहिरीं तव्हांखे इहो ख़्यालु रखिणो आहे त उन में हिकिड़ो ख़ाली कॉलम हूंदो जंहिंमें लिखियलु हूंदो आपका प्रॉफिट, अव्हांजो प्रॉफिट। पोइ तव्हां उन में हिकु शइ जी ज़रूरत ईमानदारी जी बुनियाद ते या तव्हां जेको मुनासिबु पंहिंजो मुनाफ़ो सम्झो उहो रखो ऐं ड्रॉप शिपिंग जे ज़रिए तव्हां उते कंदो। तव्हांखे वधि में वधि पंहिंजे प्रोफाइल ते पंहिंजे कंहिं पेज ते या व्हाट्सएप ग्रुप में उनखे शेयर करिणो। जीअं तव्हांखे तव्हां चए थो शुरूआति में जेकॾहिं तव्हां नंढा नंढा आइटम जेके उते 250 खां शुरू थियनि था, 300 खां शुरू थियनि था, उहे जेकॾहिं हिकु हफ़्ते में जेकॾहिं तव्हां 250 जा 3 ऑडर कयो था त उन में 50 रुपया पंहिंजो तव्हां जेकॾहिं उन में प्रॉफिट लॻायो था त थी वियो 300 जो 300 कैश ऑन डिलीवरी उन एड्रेस ते पहुचंदो। तव्हांखे करिणो छा आहे, जीअं ई तव्हां उहा शेयरिंग कयो था ऐं त उन ते कमेंट्स वग़ैरह अचे थी त पोइ फलाणे माण्हू खे घुरिजे, उहा डिटेल तव्हांखे उते वञी पंहिंजे बैग में एड करणी आहे। ऐं उहो प्रोसेस अलॻि आहे, न को तव्हांखे TCS ऑफिस वञण जी ज़रूरत पवंदी, न को ॿियनि वञण जी ज़रूरत पवंदी। उहो हिकिड़ो आटो तर्ज़ जो अमल आहे जेको मरकज़ ऐं मरकज़ सेलर्स जेके आहिनि उहे पाण कनि था ऐं अव्हां उन्हनि जा रीसेलर बणिजंदो। ऐं जेकॾहिं मूं तमामु दोस्त ॾिठा तव्हां उन्हनि जो फेसबुक ते ग्रुप ॾिसी सघो था, जंहिंमें कल्ह ताज़ो ई मूं ॾिठो त 33,500 हिकु
जेको आहे उर्दू स्पीकिंग असांजो सिंधी दोस्त हुयो, उनजी जेको आहे अर्निंग हुई हिकु हफ़्ते जी 33,000 रुपया प्रॉफिट। ॿियो गस इहो आहे, उन सां गॾोगॾु सिंधी का डिजिटल ग्रुप जे तरफ़ां आऊं ऐं असांजी टीम अव्हांखे ऑफर करे थी फ्री ऑफ कॉस्ट गाइड करण जो, फ्री ऑफ कॉस्ट तव्हांखे असीं ऑनलाइन स्टोर जी होस्टिंग प्लस डोमेन जे ज़रिए वेबसाइट बिल्डअप करे ॾींदासीं, जंहिंजी मुकमल ॼाण बि अव्हांखे ॾींदासीं, अव्हांखे वेबसाइट बि ठाहे ॾींदासीं। पर तव्हां खां हिकिड़ो वचन ज़रूरु वठंदासीं त तव्हांखे ईमानदारी सां कमु करिणो आहे। सिंधी समाज जे अंदरि जेको बेरोज़गारी जो हाल आहे ऐं जेकी असीं ग़ुलामीअ जी ज़िंदगी जियूं पिया, उनखे थोॾे उन ते तव्हां हिकिड़ा 3 महीना पंहिंजा वक़्फ़ करे ॾिसो महिनत जे बुनियाद ते तव्हां कामयाबियुनि जी बुलंदियुनि ते कीअं पहुचो था। त उन में होस्टिंग ऐं डोमेन समेत समूरी प्रॉपर गाइड फ्री ऑफ कॉस्ट जेको असांजो काज़ आहे, उनखे जेको आहे उन ज़रिए सां तव्हांखे उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हांखे उन में मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ असां तव्हांखे जेको आहे ॾियूं था। उन में तव्हांखे जेकॾहिं हिकिड़ी वेबसाइट ब्लॉग्स जे लाइ ठाहिणी आहे, उहा बि असां तव्हांखे जेको आहे ऑफर कयूं था। जेकॾहिं अमी एप्स जी दुनिया में वञणु चाहियो था, गूगल प्ले स्टोर या iOS ॾे, तॾहिं बि असीं अव्हांजा मददगार आहियूं फ्री ऑफ कॉस्ट। ई कॉमर्स दुनिया में जदीद इनकलाबी लाड़ो आहे, तंहिंजे करे काफ़ी दोस्त इन जदीद अर्निंग सां जुड़िया आहिनि। पर ट्रेंडिंग जी सूरत में ट्रेंडिंग मुस्तक़िल न आहे, उनजी अहमियत का इनकार कोन्हे। उनखे सॉफ्ट डिजिटल गोल्ड चयो वञे थो, जंहिं ते आऊं बि एग्रीड आहियां। पर उन में जेके लाह चाढ़ा आहिनि कंहिं हद ताईं उहे ऐं जेको आहे उन्हनि जो अंदाज़ो नथा लॻाए सघो, छाकाणि मुंहिंजो ताज़ो ई कालम हिकिड़ो छपियो हुयो जेको कमेंट बॉक्स में उनजी लिंक मां ॾियां थो। त उन में अव्हां ॾिसो त क्रिप्टो करेंसी जेकॾहिं साल जे पहिरें महीने में 59,000 जी आहे, त साल जे 3 महीने में उहा 22,000 ताईं पहुचे थी। ऐं उते जेकॾहिं तव्हां पंहिंजी ट्रेडिंग स्टॉप नथा कयो, मतिलबु ही उहो आहे त जीअं हार्ट लाइन्स जूं लाइन्स हूंदियूं आहिनि, उन वांगुरु तव्हांखे उन ते फोकस करिणो पवे थो। मतिलबु त अव्हां वटि जेको अव्हां ट्रेंडिंग में पैसो लॻायो आहे, उन जे लाइ जेसि ताणी इहो 24 आवर्स सर्विस या जॉब खणी चइजे इन ई आहे। सो ई कॉमर्स हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। तव्हां ट्रेडिंग सिखो, कयो, भले कयो, उन सां को इख़्तिलाफ़ु न आहे, उनजी अहमियत सां को इख़्तिलाफ़ु न आहे। पर असीं बेसिक्स जा बुनियाद ई कोन विझी सघिया आहियूं त असां ट्रेडिंग ने काॾे वेंदासीं। उन में थी वञे थो त कुझु ग्रुप्स ऐं लॉबिंग जे ज़रिए ज़हननि खे इस्तेमालु कयो वञे थो, ऐं घणो फ़ाइदो उन्हनि खे पए थो जेको उन में एक्सपीरियंस रखनि था, या वरी जेको उन में हिकिड़ो जदीद लाड़ो आयो आहे ब्रोकर्स जो। जीअं तव्हां क्रिकेट में सट्टो ॿुधो हूंदो, त अहिड़े लिहाज़ खां कुझु शयूं आहिनि। अव्हां कहिड़े हवाले सां वेबसाइट ठाहिणु चाहियो था, ई कॉमर्स ते कहिड़ी कैटेगरी ते कमु करणु चाहियो था, प्लास्टिक आहे, जेकी मतिलबु आहे बिना दुकान भाड़े जे वठण जे तव्हां अची सॉफ्ट दुनिया जो हिसो थियो, इनकलाब बर्पा कयो, पंहिंजो प्रोडक्ट्स सेल कयो, या तव्हांखे उते इन्वेस्टर मिली वेंदा। हली हिते तव्हांखे कंहिं मिट माइट दोस्त यार तव्हांखे ॿ रुपया न ॾींदो त तव्हां वञी कारोबार कयो। पर सॉफ्ट दुनिया में अहिड़ा डिजिटल तरीक़ा आहिनि, ऐं वेबसाइट बि असां ई कॉमर्स जेकी असांजी पहिरीं प्रायोरिटी आहे, उनखे इन खां बाद में असांजी यूट्यूब ते बि असांजो सिलसिलो हलंदो। तेसीं ताईं अव्हांजो को सुवालु हुजे या ॿी का शइ हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा, वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। अव्हां खां वठूं था इजाज़त, ऐं तमामु जल्द मिलंदासीं इन ई सिलसिले में हिकु नए पहलूअ सां, हिकु नई एजेंडा सां, हिकु नए इनकलाबी जदीद क़दम सां। तव्हां सभिनी महिरबानी। जी एस एम।